الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم पीर मोजा बादशाह जीनानी जलील दादला दरगाह जा खामद जा खलील हुसैनी आया वाहर चम वसीला दाता मुझी दिल खे दे दिलासा दलील जिल्लत कयो मज़लील रस बादशाह बगदाद जा मेरे लब पे रात दिल है तेरा नाम गौसे आज़म तेरे जिक्र से बने मेरे काम गौसे आज़म
पीने को तो पी लूंगा पर शर्त जरा सी है, अजमेर का साथी हो बगदाद का मैखाना। हमदा सलवात के बाद काबिले तकरीब सी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐ मुझे सोने बादशाह पीर जी यारी शरीफ जा पहुंची। अल्हम्दुलिल्लाह चाचा रईस हाजी खान मोहम्मद चांजो साहब अदा मुनीर अहमद चांजो साहब अदा गुल मोहम्मद सोलंकी वारन जी तरफों असांजा मुजाहिद आले सुन्नत बरादर हाफिज़ दोस्त अली अदा हाफिज़ हबीबुल्लाह कादरी ऐं ॿी चकाद जमात दस्तगीर जे मुरीदनि जी उन्हनि पारां अॼु यारी शरीफ़ जो प्रोग्राम जंहिंजी सदारत पीर तरीक़त रहबरे शरीयत साईं क़िबला पीर सैयद नूर मोहम्मद शाह जिलानी कादरी दामत बरकातुल आलिया करण फरमाईंदा। मूंखां ये तारीख़ बि पंहिंजे हिसाब सां वठूं था करबला मौला खां थी पर कुदरती साईं वारा के सबबों लेट थी विया। अॼु कुंभ मां निकिता अरबा ते पहुता। अल्लाह साईं वारनि जो सफ़र बिल ख़ैर फरमाए। दस्तगीर जी औलादा समझ उन्हनि जी रूहानी सदारत जारी मूंखां अॻ में ख़तीब आले सुन्नत बरादरम साईं मुफ्ती हाफ़िज़ शाह नवाज़ मुर्गियो साहब खे मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खुल्क़ अज़ीम ॿुधाए रहिया। दोस्तों अॼोके प्रोग्राम जी निगरानी साईं वारनि वारी अदा मुजाहिद अहले सुन्नत बरादरम साईं सलीम कादरी जे हवाले कई। अल्लाह ही प्रोग्राम कबूल फरमाए। पंजाब जी हिकिड़ी वॾी कादी आहे लाइलपुर साईं पीर सैयद जमात अली शाह सुभान अल्लाह नक्शबंदी रहमतुल्लाह सुभान अल्लाह हिन बुजुर्ग साहब महबूबन कचहरी फरमाई। मदीने पाक पेड़ू भेरो वया त लाज़मी उचे जो को हिसाब किताब आहे वो साईं के वणियो न साईं जी तरफ रोज़े जी तरफ मुंह कर तो वरी छूटा हटाए वेड़ा कर सो साईं के वजो महबूब करीम मदीने में ख्वाब में ज़ियारत कराए पान फरमायूं माइट कदे लाइलपुर जे कमन में असां तो कान चढ़ांदे सुभान अल्लाह तू मदीने में वेठो तबसरा करे छले तू उम्रो कर हलो
जो अजब अदा सलीम लंगर हले तो मदीने पाक में मखसूस मन पाए रमजान सजो सोमनी का पो पाया वरेगा पाया सजो साल पाया इस्टोक में रमजान में रही ये फकीर उन दरगाह है हाने उन्होंने के लाइसेंस मिले बगदाद शरीफ में भी नगर हले उन्होंने बुजुर्ग लिखियो तो साल में जो पंच नियाजू कंदो पंच अमा याद करे छो कम वाली छो हाँ यानी कहना शुरू करें जै शख्स साल में यारे कई बादशाह पीर एक वरी पोयां रमजान जै रमजान की 3 तारीख अम्मा खातून जन्नत की न्याज ली 21 तारीख रमजान की मौला अली साईं जी न्याज ली मुहर्रम महीने में 10 मुहर्रम ते इमाम आली मकाम इमाम हुसैन जी न्याज ली 12 रबीउल अव्वल ते आमिना के लाल जो उर्स लायल परवारा चवंदा त न उन्हनि जो रोजगार रिज़्क टुटंदो न को खुटंदो ये पंच न्याजू करण वारे जो रोजगार टुटो तो क़यामत के ॾियारे असां सैयदन से भली रब जी बारगाह में दाख़िल एडी वडी करम की एडी वडी ज़बान तो उन्होंने मदा हिकड़ी न्याज अजा यानी शरीफ जन 12 कई जन 11 कई ये न्याजो ॾिनो खुदा उन्हनि खे खाली न छॾे छो न परे बहरहाल मूं अवां इश्क वारी जमात जे ख़िदमत में एक आयत करीमा पढ़ी आहे उनमें अल्लाह वारनि जो शान कुछ अकीदे जो ॻाल्हियूं पोइ बादशाह पीर जे हालात ते जेको ॻाल्हाए सघो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि अवां हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी अहिड़ी मोहबत भरी सलाद पढ़ो साईं करीमन फरमायो जी रोज़ मुंहिंजे मथां 70 सलातूं पढ़ियूं क़यामत जी खुदा हुन जहिड़ा 70 रहमत जा दरवाज़ा सल्लल्लाहु अलैहि अल्लाह साईं ईमान वारनि खे सदे बिन ॻाल्हियुनि जी ताकीद पियो फरमाए इत्तक़ुल्लाह मा अल्लाह खां ॾिजो वकूनू मा सादिकीन सच्चन संगत मगन कन के फरमायो ईमान वारो तो मूं रब खां ॾिजो सच्चन संगत छाजे लाइ कहिड़ो फ़ाइदो आहे उलमाए किराम फरमाइनि था मोमिननि वटि ईमान जी दौलत
मोमिन के दुनिया में ते इज्जत वारो बनाया पर मुझा प्यारा जने दुनिया में दो बुद्धंदा त इया आयो तकबर नागन बिछुन पलाह जो खरा पर मुझा प्यारा मुसलमान भाइयों मदीने जो मीर जो फरमाए मोमिन तू गलती न कर तो वट ईमान जी दौलता तो अल्लाह दे रसूल के सुनतो लिहाजा कब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्ना मोमिन तुझे मरण दी देरा तुझी कब्र नागन ऐ पिछड़ मां भरी कान मोमिन तुझी कब्र जन्नत जे बागन मां बाग हूंदी तो वठी ईमान तो अल्लाह सा वायदो पारियो आलम अरवा में जनेर बकरीन सभिनी रूहन के घुराए फरमायो अलस्तु बिरब्बिकुम छा मां तव्हांजो रब न हो त सभिनी हाँ कई कालू बला असांजा रब वाया भील कोली सभिनी जे मन इएं चयो त तूं असांजो रब पर दुनिया में थी पूरी दुनिया में बेवफा थी विया पर असां से करम चो आमना जे लाल जे सदके जो कलम पढ़ी वो वायदो पारे मिठाई सा फरमाए तो अलस्तु बिरब्बिकुम जने कन पयो कालू बला कलबसी जने चित चयो हाणी घारण हित पयो वचन वेड़ी चंसी ही जेका असां वफ़ा कई अल्लाह से समाए जो पूरो कयो खबर हुजेव त अल्लाह ऐं अल्लाह जे पाक रसूल के वफ़ादारी वणंदी वफ़ा वणंदी मौजू खां हटी थो ॻाल्हि कयो शाम मुल्क जो हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो मुंहिंजा प्यारा दोस्तो उन बुजुर्ग संबत कई त हज करे अचूं हज बटे ॿिया बि माण्हू सम्झिया हज की तैयारी क्यों दुआ कयो असांखे ज़िंदगी तैयारी नसीब थिए मुंहिंजा